ब्रिया सिटी ब्रिया रोड ऐं भरपासे में मलेरिया वबाई सूरत इख्तियार करे वई। मलेरिया सबब समेत रिवासी बीमारियुनि में बिकोड़जी विया। हिकु नौजवान फ़ौत समेत मुज़ी मर्ज़ में वरतल सिहत खाते जी लापरवाही सबब सॼे इलाइक़े में मलेरिया जो स्प्रेड न थी सघे। मलेरिया सबब अक्सर मरीज़ तेज़ बुखार तोड़ी दिमाग़ी मलेरिया में विकोड़जी विया। ब्रिया रोड भरिसां ॻोठ लाल बख्श कीरियो वासी साफ़ी शरफुद्दीन कीरियो जो नंढो भाउ 20 साला नौजवान समीला कीरियो दिमाग़ी मलेरिया सबब फ़ौत थी वियो। ब्रिया सिटी के मुख़्तलिफ़ वार्डन में समेत शहरी बुखार में वरतल शहरीन ऐं सुञाणंदड़नि सिहत खाते टाउन इंतज़ामिया ऐं DC नुशर फिरोज़ खां घुर कई त ब्रिया सिटी समेत ब्रिया रोड ऐं भरपासे जे ॻोठनि में मच्छरमार स्प्रे कराए इंसानी जानियूं ज़ाया कराइण खां बचाई वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।